नाज़नवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त मिरपुर पुराणी में रोड हादसो 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। हादसे बाद फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुराणी मिरपुर वेझो तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल में हादसो थी पियो, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा मौके ते ई फौत थी विया ऐं 1 ॼणो शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मिरपुरकास अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस ज़रियनि मौजूदु मालूम थियो आहे त ज़ख़्मी जो नालो अब्दुल्ला आहे ऐं काठड़ी जो रहवासी आहे, जॾहिं त फौत थियलनि जी सुञाणप न थी आहे। खाण थाणे जी पुलिस जाइ वाक़िए ते पहुती आहे। ज़ख़्मी खे ऐं फौत थियलनि खे मिरपुरकास सिविल अस्पताल खणाए वई आहे। इन हवाले सां खाण थाणे जे SHO मूजिबि अञा ताईं का बि सुञाणप न थी आहे। शदीद हादसो थियो आहे, वारसनि ताईं न पहुता आहियूं ऐं सिर्फ़ जेको ज़ख़्मी थियो आहे उन जे जेब मां संदसि शनाख्ती कार्ड हो, इन करे सुञाणप थी आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त फौती किपरो जा रहवासी आहिनि, मगर अञा ताईं का बि सुञाणप न थी आहे। नाज़नवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त मिरपुर पुराणी में रोड हादसो 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। हादसे बाद फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुराणी मिरपुर वेझो तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल में हादसो थी पियो, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा मौके ते ई फौत थी विया ऐं 1 ॼणो शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मिरपुरकास अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस ज़रियनि मौजूदु मालूम थियो आहे त ज़ख़्मी जो नालो अब्दुल्ला आहे ऐं काठड़ी जो रहवासी आहे, जॾहिं त फौत थियलनि जी सुञाणप न थी आहे। खाण थाणे जी पुलिस जाइ वाक़िए ते पहुती आहे। ज़ख़्मी खे ऐं फौत थियलनि खे मिरपुरकास सिविल अस्पताल खणाए वई आहे। इन हवाले सां खाण थाणे जे SHO मूजिबि अञा ताईं का बि सुञाणप न थी आहे। शदीद हादसो थियो आहे, वारसनि ताईं न पहुता आहियूं ऐं सिर्फ़ जेको ज़ख़्मी थियो आहे उन जे जेब मां संदसि शनाख्ती कार्ड हो, इन करे सुञाणप थी आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त फौती किपरो जा रहवासी आहिनि, मगर अञा ताईं का बि सुञाणप न थी आहे।